भागे के सवेर खां पियो फोन कयां, फोन खणे ई नथो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। ई ख़बर फोन छो नथो खणी? यार दरअसल यो मोबाइल ते रहिजी जीअं तुसां ॻाल्हाए मां रखियमि टेबल ते ॻाल्हि विसरी वियो। हा ॻाल्हि ॿुध, रीस वॾो वियो अथई इस्लामाबाद। हा बस अड्डे के मां तो घुमराया ॾियां तो पंहिंजे रईस खे अहिड़ा पूजियूं बाबा मिंट थो कयांसि, बाक़ी मुहारे रईस खे इहो पाण खुदि न आहे न। हा इन्ही खे चाचर मुहारे रईस खे घुमाई थो। हा सिजर थिए खां पोइ इहा जेकी मिल्कियत आहे न, वॾे विराए ठाहिजांइ न त पोइ न बराबरि कंदासीं न। ॿिनि रईसनि जो मिल्कियत पहिरीं कंदासीं गॾु, पोइ कंदासीं बाक़ाइदा अधो अधु। सिजर थिए खां पोइ हाणे ॻाल्हि ॿुधी। हा केरु ॿुधी न वठी हितां निकिरी कयो। हा हल 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 बस ठीकु आहे, पोइ मां हलाईंदो। ठीकु आहे कप्तार खे ॾिसी रखंदुसि सिजर थिए खां पोइ।